नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे मटियारी खां ख़बर ॾींदा हलूं त रोड़ी कैनाल जे रेगुलेटर उडेरो लाल मां निकिरंदड़ बुफ़ार शाख जे मुंड जे आबादगारनि टे आरो वाटर कोर्स जे आबादगारनि मोहम्मद शरीफ़ अहवाल, सिकंदर साहवाल, वाहिद बख्श बलोच, यार मोहम्मद ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो आहे त बुफ़ार शाख ते मुक़रर इरीगेशन अमलदारनि अंग्रेज़नि वारो कानून लागू कंदे पुराणा वाटर कोर्स बंदि करे हुननि जी जॻह ते 42 इंच जो सीमेंट वारो पाइप हणण सबबि मुज़ाकरा वाटर ते 300 एकड़नि खां वधीक आबादी मुकमल तौर ते गैर आबाद थियण जो ख़दशो वधी वियो। हिननि चयो त वाटर कोर्स में एराज़ी मुताबिक़ पाणी न छॾण करे जंहिं ज़मीनदार जो 4 कलाक पाणी हूंदो त उहो टाइम ज़मीन ताईं पहुचण दौरान ई वक़्तु गुज़री वञे थो। अहिड़ी शिकायत असां लाॻापियल इरीगेशन जे अमलदारनि खे पिणु कई आहे। इहो ॿुधाइनि था त अदालत जो हुकुम आहे, पर हुन जे बावजूद बि को बि नोटिफिकेशन ज़ाहिर नथा कनि। हिननि वधीक चयो त असां कोर्ट जो हुकुम मंज़ूर आहे त अंग्रेज़नि जे दौर जा वाटर कोर्स कया वञनि। इरीगेशन जे अमले जूं पगारूं असांखे ज़री भाण, डीज़ल तेल ऐं ॿियूं सहूलियतूं बि अंग्रेज़नि जे दौर जा ॾिना वञनि। पाण 10 खां 20 लख पगार खणनि था ऐं असां आबादगारनि ते अंग्रेज़नि जे दौर जा कानून लागू कया वञनि था। नतीजे में पाणी न पहुचण सबबि आबादगार कंगाल पड़ने जो शिकार थियण लॻा आहिनि। हिननि वधीक चयो त रेवेन्यू मुताबिक़ ढल जी रिकवरी दौरान असां पंहिंजे फसलनि जी पूरी एराज़ी मुताबिक़ आबियानो, इशरत ऐं टैक्स भरींदा आहियूं, पर जॾहिं त पाणी जे हथरादू खोट पैदा करण खां पोइ फसलनि जी पोख घटि कई वञे थी। रिकवरी में ढल असां मुकमल तौर भरियूं पिया, जेका नाइंसाफ़ी आहे। हिन वधीक चयो त पाणी जी मिक़दार घटाइण सां हिन जूं दिवालियूं निकिरी वियूं आहिनि। हिननि चयो आहे त 3 आरो प्लांट जी 300 एकड़ ज़मीन आबाद थींदी। जॾहिं खां पाणी जी मिक़दार घटाई वई आहे तंहिं खां पोइ 80% आबादी ते असरु पियो आहे। हिननि वधीक चयो आहे त 3 आरो प्लांट को बि सरकारी बोरिंग लॻल न आहे, जंहिं करे बि हितां जा समूरा आबादगार सख़्तु परेशान आहिनि। हिननि चयो आहे त हुकूमत भले वाटर कोर्स जो पाणी घटि करे, पर हुन सां गॾु खेनि ॿियूं सहूलियतूं मुहैया करे ॾिनियूं वञनि जीअं उहे पंहिंजो फसल सही मिक़दार में खणी सघनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।